तव्हांजी हर हर बैटरी चार्ज करनी थी पे एक दफ़ो इश्क में बैटरी चार्ज थी वने त यकी हले पई ॾाढा सुभान अल्लाह त चओ न हिकिड़ो दोस्त पे ॿुधाए चए अॻे ईंदा हा कोई मेहमान कंहिं वटि ईंदो हो न पुराने 1975 में पुराने टाइम में अचण सां पुछंदा अदा मुसलो आहे त मां निमाज़ पढ़ा मुसलो आहे त निमाज़ अॼो को मेहमान पहुचंदो मस चवंदो सनी पिन वारो चार्जर अथव बस रुगो एडे मोबाइल हाणे मोबाइल मटाए त भले मटा गाड़ी मटाए त भले मटा जगह मटाए त भले मटा गाड़ी मटाए त भले मटा पर प्यारा दोस्तों घर मटाए त भले मटा प्यारा दोस्तों दोस्त मटाए त भले मटा पर खुदा जी जात जो कसम थई पर इन पांजे सुन्नी मजहब के न मटा जा मत पिरी रंज थी वने हिन दिल मा मुस्तफा जी मोहब्बत न कढ जा केड़ो भी गुनाहगारा शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती वो फरमाए न घबरा जा उम्मती भले कबीरा गुनाह थई मु पिरी जी दामन में लिखल आ महबूब छड़ाई हथ मथे करी सुभान अल्लाह जो जवाब दे से सब कुछ तवा के रब दिनो अखियों रब दिनो सब कुछ औलाद के नी दादा दादा अबो अमा के दिनो जमीनों के दिनो दौलत के दिनी सब कुछ अल्लाह दिनो पोवरी सदे नबी के दो तवा सुनी सुतरंदो ही कोना तवा सही चढ़ियल आयो जोर आयो अल्हम्दुलिल्लाह जोर आयो मौज इश्क में जोर आयो असा जोर तू कमजोर दादा दादा सुभान अल्लाह मुझे तवा हरू भरू अल्लाह वारन देव अल्लाह वरी सजो नबी के दा नबी जे करे तवा के मिलियो छाए सब कुछ अल्लाह दिनो तव तवा हरू भरू जेको त सुनी अजी नबी नबी के सजो था बस नबी जे सरदार जे सदके बेड़ो तरंदो वली जे सदके बेड़ो तरंदो हाने मिलियो तव सब कुछ अल्लाह दिनो तव केड़ो तवा के नबी दिनो आ वली तवा सजो था इनके यो दा सवाल आहे ना हां सवाल आहे ना हल यो सवाल इन दफे बुधायो त जवाब वरी बे दफे दींदा से जवाब बे दफे थक जी पिया हूंदो ना न न कुछ बटन जी दिल चवे थी साईं बाद में बे दफे जवाब हां हाने 3 दफा ॾाढा सुभान अल्लाह चवंदे त इन जो जवाब तवा के नबी जे करे छा मिलियो जो नबी के सद हां यो महबूब मुस्तफा जे मथा तू जो का एतराज तो करी हाने तू कलमो पढ़ी फिर ते एतराज कयो महबूब जी दामन न वतई त छा थी पियो हाने बुध तू जमे तो नबी जे करे छा मिलियो अल्लाह ताला फरमायो हदीस पाका कुदसी हदीस उनके चेबो फरमान मुझे रब जो हुजे उन जो रावी मोहम्मद करीम हुजे अल्लाह ताला फरमायो लो लाकल मा हेडे तवज्जो कजा हे नुक्तो पांजे दिल में समाजा बेड़ा पार थी वेंदा लो लाकल मा खलक़तुल अफलाक वल अरिन महबूब तो के पैदा न कया त जमीन के पैदा न कया आसमान के पैदा न कया पखी परंदा दरंदा कुछ भी पैदा न कया पे अल्लाह ताला हाने महबूब जे करे महबूब ना जे अल्लाह ताला फरमाए तो कुछ जहान भी न पैदा कया यानी महबूब ना जे तो असा भी न हुजवा तो असा के पर तो तू जमे तो नबी जे करे छा मिला महबूब न हुजे हा जहानी न हुजे हा तू काथा हुजे हा तो के अखी काथा मिले हा कन्न किथा मिलन हा पर एतरे कदर अल्लाह ताला दुनिया सारी छड पर अल्लाह ताला फरमायो लो लाकल मा अजहर तो रबूबियत महबूबा जे कने तो मुस्तफा के पैदा न कया हा बा रब हुजर भी जाहिर न कया हा अरे मुस्तफा का सवा रब न तो मिली सके त अखी का न मिले हा मुस्तफा का सवा रब न तो मिले त बच्चा का न मिलना अल्लाह ताला सजो जहान तो असा जे मुस्तफा जे करके छडियो न न यो थकल नारो न खपे सुभान अल्लाह ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो दिल सा जोर सा सुभान अल्लाह जो भेज हाय हाय बाकी प्रिय जी मोहब्बत नसीब न थी त चो पांजी किस्मत के नसीब अपना अपना पसंद अपनी अपनी
भला 24 कलाक महबूब जी गुस्ताखी तुझे ज़बान ते छो आ? असांजी ज़बान ते वरी तारीफ़ आ। ॾाढा ॾाढा हाणे ॿुध, दुनिया जो मिसाल वठ, ॿ पार्टियूं, हिकिड़ी पार्टीअ मां जेकॾहिं ॿी पार्टीअ में कोई ऐलान करे पोइ उन जी तारीफ़ कंदो या न कंदो? तारीफ़ कंदो न, छो जो उन में वियो आहे, छो वरी उन जे सदके खाईंदो पीअंदो, यानी उन जो उनखे ॻाइणो बि आहे, हुन जी तारीफ़ करणी आहे। हे त दुनिया जो मसला, पर महबूब जो कलमो त ईमान जो मसलो आहे। जेकॾहिं गैर मुस्लिमान त मुस्तफा ते कलमो पाण जे लाइ अचे थो, पांजे प्यारा दोस्तों अजीजन माइटन के छड़े करे फिर ते कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाने पार्टी भी मटाई, यानी महबूब जी पार्टी में आए, जन्नत वाली पार्टी में आए, पो हाने केड़ी बला थी खावई जो ज़बान ते मुस्तफा जी तारीफ न तो करे। पो तू कलमो छो पढ़ियो? तुझे कलमे जी मुस्तफा के जरूरत केड़ी आ? हाँ, खुदा जी जात जो कसम आ, कलमो त मुस्तफा फरमाए जन्नत जी कुजी आ, सुन्नी तोखे मुबारक आ, यो कलमो भी तोखे नसीब आ, मुस्तफा जी मोहब्बत भी तोखे नसीब आ। बाकी तारीफ जेको न करे त छॾे ॾेस, छो जो उन जे तारीफ किस्मत में महबूब जी तारीफ भी जेकी ज़बान लायक होंदी उहा कंदी न, जेकी ज़बान पाक होंदी उहा करे सकंदी, पलीत त न करे सकंदी न। आका जो शान मिड़ई थो रही आ, हे त पाकन जो भी पाक शान आ। अरे इनके शान का बयान करने जे ला भी ज़बान खपे। खुदा जी जात जो कसम, पलीत ज़बान बयान न करे सकंदी, हे सुन्नत जी ज़बान आ जेके अल्लाह ताला ज़बान के पाक करे छडियो। मुस्तफा जी तारीफ हरदम 24 कलाक। सुभान अल्लाह। वरफ़अना लक ज़िक्रक। बाकी 5 मिनट मुझा बचान। सुभान अल्लाह ॾाढा चओ। वरफ़अना लक ज़िक्रक, फिर मां तुझे शान के बुलंद करे छडिया। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। हाय हाय। बाकी मसलो सही, तवा सुन्नी आज़ान में सलात छो था पढ़ो? मदीने में सलात आए, उते कोने सलात, तवा सलात छो था पढ़ो? उते सलात, उते हुकूमत त तुंजी आ न, दूसरी कंपनी जी हुकूमत आ। पो छा उते अग में यजीद जी हुकूमत हुई, छा असा उन जी पैरवी कयो? हाँ, हुकूमत तुझे हथ में आ तो मुस्तफा जी शरीयत सुन्नत जे हथ में आ। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। अरे हुकूमत तुझे हथ में आ तो मुस्तफा जो इश्क सुन्नत वटा तो सुभान अल्लाह। से तवा सलात आज़ान में पढ़ो था, हरू भरू सुन्नी आज़ान में। अरे तवज्जो त करो, सुन्नी ॾाढा सुभान अल्लाह त जो महबूब जा परवाना चवे थो त हाणे इहो सुन्नत ते मतलब त इहो दमान करे सुन्नत ते इहो कूड़ तोहमत लगाईंदो आ त सही आज़ान में सलात था पढ़न। सुन्नी तू कसम दी खुदा जी रात जो कदे आज़ान में अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चई करे उतो वरी शुरू कई थी सलात करे, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, वरी चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, वरी बी करके अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हाणे इहा थी आज़ान में सलात। असा आज़ान में सलात काथे पढ़ंदा आहियूं? आज़ान खां अॻु में सलात पंहिंजी दिल के मुस्तफा जे नूर सां चमकाईंदा आहियूं, पोइ अल्लाह जी आज़ान चवंदा आहियूं। बाकी तुझी दिल में मुस्तफा जी मोहब्बत नसीब ना है तो पंहिंजे किस्मत खे चओ, इहो आहे किस्मत जो सौदो। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। सुन्नी तोखे मुबारक आ, अल्लाह ताला उहो प्यार नसीब कयो थी जेको अबू बकर सिद्दीक़ के प्यार नसीब हुयो।
जेको उमर फारूक के प्यार नसीब हो, जेको हजरत उस्मान गनी के प्यार नसीब, जेको हजरत मौला अली के प्यार नसीब हो, जेको हजरत बिलाल के प्यार नसीब, जो महबूब के इश्क में रोंदो भी हो, महबूब के इश्क में काफर गरम वारी ते सुमारे मथों गरम गरम पत्थर रखंदा। बिलाल फिर ये जो नालो पांजे जेका ज़बान ता मिटा छ, बिलाल चवंदो इन ज़बान ते थोड़ा ही लिखियो, महबूब जो इस्म त दिल ते रखी छडियो आ। ए बिलाल जी एक जाना हजार जानियूं जन पिरीअ जे नाले ता कुर्बान करे छडिया। हाय हाय महबूब जो बयान कजे त सजा ॾींहं रात गुजरे, महबूब जो शान कोन खुटंदो। अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। अदा तो असां मीलाद भी कंदा आहियूं, यारी भी कंदा आहियूं, न्याज भी कंदा आहियूं। हिकिड़ो मुला पियो तकरीर करे चए न्याज तोबा नऊज़ बिल्लाह, तोबादारी चओ त मां जेको आहे चए न्याज हराम आहे, मीलाद हराम आहे, जेको आहे मीलाद यारी जेको गैरुल्लाह जो नालो अची वियो न, छो जो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजो नालो अची वेंदो त हराम थी वेंदी। पोइ मुला तकरीर करे सुबुह जो लथो, रात जो लथो, सुबुह जो वरी बरसां ज़मीन हुजे उते मेंह पियो चारे, उतां सुनी हिकिड़ो गुज़र पियो करे। सुनी चे मौली साहब मेंह कंहिंजी आहे? चे मेंह मुंहिंजी आहे। चे भला इन जो खीर पीअंदो आहे? चे 2-3 किलो। घणा किलो? चे पेट अथई या ॻोठ अथई? 2-3 किलो थो पीए। पोइ चई मेंह कंहिंजी आहे मौली साहब? चे मुंहिंजी आहे। हाणे जेकॾहिं अल्लाह जी चवे त उहो कायूं हलियो वञे। मैं मुंहिंजी आहे? अच्छा तुंहिंजी आहे। खीर पीअंदो आहे? 2-3 किलो। पोइ चई रात जो तूं चयो त गैरुल्लाह जे नाले जी शइ हराम आहे, पोइ तूं अल्लाह हुआ छा? रात चई त गैरुल्लाह जो नालो अची वञे, पोइ तूं गैरुल्लाह वा, तुंहिंजो नालो अचे मेंह ते, उहो खीर हिलाल थी सघे थो। बाक़ी मुंहिंजे मुस्तफ़ा जो नालो मीलाद ते अचे हिलाल नथो थी सघे। दस्तगीर जो नालो यारी ते अचे हिलाल नथी थी सघे। इमाम हुसैन जो न्याज ते नालो अचे हिलाल नथो थी सघे। अरे तो गुनहगार जो नालो अचे उहा शइ हिलाल थी सघे थी। हे त पाकनि जा बि पाक आहिनि, हिन जो नालो अचे त इहा बि हिलाल थी सघे थी। तो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों अल्लाह ताला हे बस हिकिड़ो ॿ मिसरनि जी साईं ॾाढा सुभान अल्लाह हिकिड़ो शेर पढ़ी करे इंशाअल्लाह ताला भई इजाज़त आहे। ॾाढा सुभान अल्लाह हो रहा ॾाढा सुभान अल्लाह। महबूब ते नूर ते त घणो अर्ज़ कयो आहे, पर अल्हम्दुलिल्लाह टाइम काफ़ी थी चुको आहे। बसि जेको आहे त भला हिकिड़ो नूर ते मिसाल ॾियूं, हिकिड़ो अञा ॾियूं। सुभान अल्लाह ॾाढा चओ त मारो। हाणे असांजा सुन्नी जेके आहिनि अबूज हाणे फासाईंदा उन्हनि खे, छो जो उहे कंहिं बुज़ुर्गनि सां सोबत में न हूंदा, कंहिं आलिमनि सां सोबत में न हूंदा। जेकॾहिं सोबत न हूंदी त ईमान खसिजी वेंदो। कंहिं अल्लाह वारे जे हथ में दामन न हूंदी त ईमान खसिजी वेंदो। ॿुध हाणे अबो जा सुनी उनखे मिसाल ॾींदा, यार ॾिस चवंदा नबी साईं नूर आहे, भला ॾिस तूं भला अकुलमंद आहे न? हा। चए यार ॾिस जिन्स मां ॼमंदी आहे न? हा। गऊं मां छा ॼमंदो? गऊं ॼमंदी। मेंह मां? चओ ॻाल्हि आहे मेंह मां? मुंहिंजे ख़बर ई कोन अथव अलाह छा। बकरीअ मां? रिढ मां? इंसान मां? इंसान मां। यार पोइ इंसान मां नबी साईं नूर कीअं आयो? जिन्स में जब हरू भरू सुनी चवंदा नबी साईं नूर आहे। अरे जिन्स मां ॼमंदी आहे। इहो त पंहिंजे मुंहं सां तो मथो हणे दस्तगीर जे मुरीदनि जे साम्हूं त अचे न। जिन्स मां ॼमंदी आहे। तूं अल्लाह जी कुदरत खे विसारे छॾियो आहे। हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो दुआ घुरी पत्थर मां ॾाजी ॼमी पत्थर मां। अरे पत्थर ॾाजू ॼणींदो आहे छा? तुझी जिन्स मां काॾे वई? हे अल्लाह जी कुदरत निराली आहे। जेकॾहिं सालेह अलैहिस्सलाम जे दुआ सां पत्थर मां ॾाजी निकिरी सघे थी, अम्मा आमना जे पत्थर मां तो असांजो महबूब भी नूर अची सघे थो। अल्लाह जी कुदरत निराली आहे।
तने आशिक फरमायो न सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे सारी दुनिया जे निज़ारन में मुझे नबी जो नूर आहे जो सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी चो मुझे नबी जो चो बेड़ा तरन मुझे नबी जो नूर आहे सारी दुनिया जे निज़ारन में मुझे नबी जो नूर आहे दादा जो सुभान अल्लाह अजा शेर अॻिते हले ॿुधंदे दिलि ठरी पई वणन टिणन ऐं बूटन में थधड़ी हवा जे झूटन में थधड़ी हवा जे झूटन में गुलड़न जे गुलज़ारीअ में मुझे नबी जो नूर ओ सुनी तू त महबूब के नूर मञींदो आहे तू त चओ मुझे नबी जो नूर आहे चओ मुझे नबी अञा मिसरो हले दादा सुभान अल्लाह ओ पखिड़िन जे मिठड़िन 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 बोलन में समुद्र जे सोणन छोलन में समुद्र जे सोणन छोलन में मौसम में घमलारन में मुझे नबी जो नूर आहे सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो साईं मुल साहब शफी मां साईं लिखी लिखी जो मां हाणे ज़ियारत कयो ॾाढा सुभान अल्लाह त चओ न साईं अल्हम्दुलिल्लाह साईं अची वञे त ॾाढा सुभान अल्लाह त चओ न अॻिते आशू छा थो चवे धरती ऐं आसमानन में पंज वक्त जी अज़ानन में पंज वक्त जी अज़ानन में हर मस्जिद जे मीनारन में मुझे नबी जो नूर आहे सिज चंद्र कतियुन तारन में मुझा मालिक जेको गड पढ़ाए बेड़ा तारे छजा सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे सारे कुर्बान जे अरफन में खोले ॾिस तूं वर्कन में खोले ॾिस तूं वर्कन में कुर्बान जे 30 सिपारन में मुझे नबी जो नूर आहे मुझे नबी जो नूर आहे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह गुलबार फकीर मुर्शिदन जो प्यारो आहे हाणे इन जो हुकुम न मञीदासीं त वरी दादा ॾाढा सुभान अल्लाह चओ असांखे वरी सगन में चाहे केरु प्यारींदो हाणे मुर्शिदन जे शान में मनक़बत ठहियल आहे 2 मिसरा चई करे इंशाअल्लाह ताला वरी इजाज़त मूसा नालो अथई न मोहम्मद मूसा ॾाढा सुभान अल्लाह त चओ न शराफत अली ॾाढा सुभान अल्लाह अदा असांखे दस्तगीर जो दर तॾहिं नसीब थियो जॾहिं मुर्शिद आशिक़ जा कदम पकड़ियासीं हकीकत जेकॾहिं सची ॻाल्हि हुजे त ॾाढा सुभान अल्लाह चओ अलाए काथे भटकियल हुयासीं जब बिके न थे तो कोई पूछता न था मुर्शिद ने खरीद कर अनमोल कर दिया अदा ये अलाए कीअं आवाज़ थी अॻोड़े सही हुयो ॾाढा सुभान अल्लाह हाणे ॿुध मां मुर्शिद जी मनक़बत पढ़ायां त तूं हा हा जो जवाब ॾिजां जे समय में हा हा कबी आहे न इंशाअल्लाह ताला हा हा कंदे तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा मुझा मुर्शिद कामिल प्यारा सही देवारा जो हा हा मुझा मुर्शिद कामिल प्यारा सही देवारा हा हा करना चाहिए तो ॾाढा चो त इंशाअल्लाह बेड़ा तो हा हा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सही देवारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सही देवारा झर जंग में तुझा नारा झर जंग में तुझा नारा फकीर शहजादो कारियो ॾाढा सुभान अल्लाह त चओ न
इन जा अॻिते मिसरा ॿुधंदो वेंदे न दिलि ठरी पवंदई हे हा हा कराए रहो मुंहिंजा मुर्शिद कामिल प्यारा सईदे वारा हा 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 मालिक जेको हे मुर्शिदनि जी मनक़बत पढ़ंदा जेको हा हा ॾाढा कराए त उन जा महफ़िल में बेड़ा तारे छॾिया मुंहिंजा मुर्शिद कामिल प्यारा सईदे वारा हा 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 मुंहिंजा मुर्शिद कामिल प्यारा सईदे वारा सईदे वारा सईदे वारा झर जंग में तुझा नारा झर जंग में तुझा नारा सही आवाज करे थियो फजल रब्बानी मिलियो मुर्शिद आ महबूब सुभानी सही आवाज करे थियो फजल रब्बानी मिलियो मुर्शिद आ महबूब सुभानी पूछा थियो क्या रहमत जा वकारा सईदे वारा क्या रहमत जा वकारा सईदे वारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सईदे वारा सईदे वारा झर जग में तुझा नारा झर जग में तुझा नारा सुभान अल्लाह सही चेहरो अवां जो पाक नूरानी सुभान अल्लाह सच्ची गाल हो जे त सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह सही चेहरो अवां जो पाक नूरानी दस्तगीर जी आयो सोनी निशानी सही दस्तगीर जी आयो सोनी निशानी कयो नूरी नजर खुदा सही दे वाह नूरी अज नजर अचई थी नूरी नजर खुदा हथ मथे नूरी हथ मथे नूरी नजर खुदा सही दे वारा नूरी नजर खुदा सही दे वारा नूरी नजर खुदा सही दे वारा सही दे वारा झर जग में तुझा नारा झर जग में तुझा नारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सईदे वारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सईदे वारा जेकर मुर्शिद अल्लाह प्यार अथई इश्क अथई त हथ भी मथे कर हा भी ॾाढा जो हा हा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सईदे वारा सईदे वारा झर जग में तुझा नारा झर जग में तुझा नारा सही फैज़ आवाजो आहे जारी सही वंड वठी थी दुनिया सारी सही फैज़ आवाजो आहे जारी वंड वठी थी दुनिया सारी अचन साइल सब मुंह पारा सही दे वारा साइल सब मुंह पारा सही दे वारा सही दे वारा मुर्शिद आशिक अली शाह बेड़ा तरनीता बेड़ा मुर्शिद आशिक अली शाह प्यार सही दे वारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सही दे वारा सही दे वारा झर जग में तुझा नारा झर जग में तुझा नारा सही साउथ अफ्रीका में भी वंड विराया कुछ महीने ना भेड़ कुछ महीना हाथ मथे कर दो भेड़ कुछ महीना मुर्शिद करीमा मुर्शिद करीमा कुछ महीना अग में साउथ अफ्रीका में वया 145 मानू मुसलमान थिया सही साउथ अफ्रीका में भी वंड विराया ओ जन दीदार करे फैज पिराया ओ जन दीदार करे फैज पिराया कया मुसलमान काफी सारा सही दे वारा 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 सही दे वारा झर जंग में तुझा नारा झर जंग में तुझा नारा सुभान अल्लाह न थकेला सुभान अल्लाह देखो सुभान अल्लाह सही
दुनिया में फैज़ अवांजो सही नंढन वडन सा प्यार अवांजो सही नंढन वडन सा प्यार अवांजो सही सारी दुनिया में फैज़ अवांजो नंढन वडन सा प्यार अवांजो नंढन वडन सा प्यार अवांजो हर हर भाकुर पाइन दुबारा सही देवारा हर हर भाकुर हाथ मथे कर बेड़ा तर लिया हर हर भाकुर पाइन दुबारा सही देवारा हर हर भाकुर पाइन दुबारा सही देवारा हर हर भाकुर पाइन दुबारा सही देवारा सही देवारा झर जग में तुझा नारा झर जग में तुझा नारा ए मिसरो बुधंदे पाणे सुभान अल्लाह चवंदे सही बजड़ा अवांजा सभई सुहारा सुभान अल्लाह हथ मथे करे तो सुभान अल्लाह सही शरीयत जा हिन पाबंद प्यारा सुभान अल्लाह सही बजड़ा अदा मुर्शिदन जो बच्चो बच्चो बाशरा है सुभान अल्लाह या मुर्शिदन जी करामत ना है त बियो छा है सही बजड़ा अवांजा सभई सुहारा शरीयत जा इन पाबंद प्यारा भरियो झोलियूं सब जूं भलारा सही देवारा झोलियूं सब जूं भलारा अज झोलियूं भरजनी थियूं अज जे करे झोलियूं भरनियूं थई झोलियूं भरनियूं थई हथ भी मथे कर हा हा कर इंशाअल्लाह ताला दस्तगीर जे बचन जे सदके झोलियूं भरजियूं झोलियूं सब जूं भलारा हा हा झोलियूं सब जूं भलारा सही देवारा झोलियूं सब जूं भलारा सही देवारा झोलियूं सब जूं भलारा सही देवारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सही देवारा सुभान झर जग में तुझा नारा झर जग में तुझा नारा सुभान अल्लाह सही गुल अवांजे दरजो गुलामा दस्तगीर सही गुल अवांजे दरजो गुलामा सही फैज़ अवांजो हर हंद आमा सही फैज़ अवांजो हर हंद आमा हर कैसा फिरी तुझो प्यारा सही देवारा हथ मथे हर कैसा हा हा हर कैसा फिरी तुझो प्यारा सही दे अदा जेकरे गाल कूड़ी हुजे त पो तू न चवरा मुर्शिद जो जेको मिलंदो चंदो प्यार साईं जो आहे ई मूंसा सुभान अल्लाह भले कीअं भी परे उहो पंहिंजे दिल में भले मुर्शिद नो रखे पर खुदा जी ज़ात जो मुर्शिद जे साम्हूं ईंदो मुर्शिद ईअं न चवंदो त हे नफ़र मुर्शिद उनखे भी सीने लाईंदा कहिड़ो भी आहे पर सीने सां अॼु हे सीनो कुशादो आहे हे सूनो दस्तगीर जे फैज़ सां भरियल आहे हिते काई कमी कान्हे का जेके खोटा खरा थी विया उहे बि अॻिजी वेंदा दादा दादा जो सुभान अल्लाह सही गुल अवांजे दरजो गुलामा फैज़ अवांजो हर हंद आमा जेकॾहिं इहो प्यार जेको मुर्शिदन जो हर कंहिं सां आहे जेकॾहिं इहो तोखे यकीन आहे त वाक़ई मुर्शिद जो हर कंहिं सां प्यार आहे त ॾाढा हा जो जवाब ॾिजा हथ बि मथे बेड़ा पर पार थी वञा हर कंहिं सां फिरी तुंहिंजो प्यार आहे सही देवारा हा 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 हर कैसा फिर तुझो प्यारा सही देवारा हर कैसा फिर तुझो प्यारा सही देवारा हर कैसा फिर तुझो प्यारा सही देवारा मुर्शिद आशिक अली शाह प्यारा सही देवारा झर जग में तुझा नारा झर जग में तुझा जो दिल खोल भेज दस्तगीर जा मुरीद बेड़ो तरई तो बेड़ो भेज अज बेड़ा तरी वई भेज अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू वे हो जी अगते प्रोग्राम